सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण खे सभु ॾिसूं, जेतिरा बि आहियूं, जेतिरो ॿियनि खे चवंदा आहियूं, ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं, सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे अंदरि ॾिसूं, मां पाण ते केतिरो अप्लाई कयां थो पतो पइजी वेंदो। सिर्फ़ु पंहिंजे जीवन ते, असां घर वारनि ते बि न, भई ॿारनि ते बि न, घर वारी ते बि न, मुड़ुस ते बि न, पीउ ते बि न, पुट ते बि न, कंहिं ते न, सिर्फ़ु पंहिंजो पाण ते। भई जेको मां अप्लाई ॿियनि ते करे चवणु चाहियां थो, छा उहो मां मंझि आहे? छड़ो पंहिंजो पाण। तक़रीबन रिज़ल्ट उल्टियो मिलंदो। ॿियो कोई चवे ई न चवे, असां पेपर खणूं, पंहिंजो पाण खे फेल करे छॾींदासीं। हीअ छा कयो? फेल असांखे ॿियो कोई न कंदो, पंहिंजो पाण खे फेल करे छॾींदासीं। पंहिंजो समीर, पंहिंजो विवेक सभिनी खे आहिनि, पंहिंजो पेपर को पाण चेक करनि, ॿियो छो करे? ॿियो सॼो करे बि छो? उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे, छाकाणि त हमें नाम ऐं ध्यानु कोन्हे, ॻाल्हियूं कोन्हे। कोई हिकिड़ो किताब, हिकिड़ो कुझु बि खणी करे बसि पढ़े छॾींदा आहियूं, कोई हिकिड़ी चीज़ खणी करे पढ़ी छॾींदा आहियूं, मंत्र उचारे छॾींदा आहियूं, चवंदा आहियूं सभु कुझु पूरो थी वियो, बसि कुझु कयोसीं न। लिखियल पढ़ियल छड़ो मुंहं सां दोहराई छॾींदी, सभु कुझु सभु सही थी वियो। कई देश जो बिल हुजे ऐं पैसा न मोकिले छॾो, पढ़ी करे चए मां पूरो करे ॾेई छॾियो, क़बूल कंदासीं सभु जेके ई आई। असां सभु कारोबार सभु कंदा आहियूं, शॉपिंग सभु कंदा आहियूं, ॾींदा वरदा सभु। कंहिं देश जो बिल हुजे ऐं थोरो दोहराए करे पढ़ी छॾूं त सॼो बिल पूरो थी वियो, क़बूल कंदासीं। कोई असां जेको हिकिड़ो कंदो, जेसि ताईं पैसा ॾींदासीं न या वरदासीं न। साॻे नमूने ये मंत्र वग़ैरह जेके बि आहिनि, सभु उहे बिल जेके उहे चवनि ते अमल कंदासीं त जीवन ठहंदो। जेकॾहिं छड़ो पढ़ण खे सभु कुझु सम्झी करे वेही रहंदासीं त पोइ उहा हालत थींदी जेका असां बिल सां कंदासीं। तंहिंजे करे असांजो घर हुजे, असांजो माहौल हुजे, असांजो मुआशिरो हुजे, असांजो समाज हुजे या असांजो संसार हुजे, उनखे जॾहिं अमल में खणंदासीं त पोइ असांजो जीवन रहंदो। ऐं अमल असांजी सोच जो बेजा, उहो अमल असांजो कर्म बणिबो। तंहिंजे करे असां नेम ध्यानु सिमरन उहो लाज़मी कयूं। ऐं जेकॾहिं असां चङे नमूने नेम ध्यानु सिमरन कयूं त 90 देश वॾा वॾा, असांजो 50% माहौल जेको आहे पंहिंजो पाण सही थी वेंदो आहे। ऐं हीअ असां घर ते ॻाल्हायूं था, पर जेके धाम ते मंदर ते सभु चङे नमूने वेही करे करूं, ऐं असां 100-200 ॼणा हुजूं ऐं उहो नेम ते असां एतिरी ताक़त रखंदा आहियूं जो उन एरिया में असां 3 महीने जे अंदरि 50% क्राइम ख़तमु करे सघंदा आहियूं। एतिरो जो असरु पवंदो आहे। पर असांजी सोच सिर्फ़ु ॿियनि पासे घुमाईंदी आहे, ॿियनि पासे हलंदी आहे। तंहिंजे करे असां शुरूआति पंहिंजे घर खां कंदा आहियूं, छाकाणि त असां घर सां सभ खां वधीक प्यारु कंदा आहियूं, घर खे बहितर कंदा आहियूं, पंहिंजे जीवन में शांती ऐं सुकून चाहींदा आहियूं, बहितरी चाहींदा आहियूं। ऐं जेकॾहिं असां मालिक जो नाम ध्यानु सिमरन कंदा आहियूं, असां ॾिसंदा 3 महीने जे अंदरि पंहिंजे घर खे असां स्वर्ग बणाए सघंदा आहियूं। पर उनजे लाइ असांखे नेम ध्यानु सुबुह शाम लाज़मी करणो पवंदो। अधु कलाकु सुबुह जो, अधु कलाकु शाम जो असां नाम ध्यानु कयूं था
तो पोइ असां घणो कुझु पाए सघूं था। पोइ असां संसार में हुजूं, ॿाहिरि हुजूं, इज़त शान में हुजूं, कारोबार में हुजूं, असां हर तरह सां सुख शांति में एतिरो तेज़ी सां वधंदासीं जो जेको अंदाज़ न हूंदो।